अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुझी ऑडियो पसंद अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। हिन किताब जी आख़िरी किस्त आहे। लेखक नूर नबी घल्लू, अदा नूर, मीर हसनाबाद हुसैनाबाद जे 89 बी इंडस बेंगलोज़ में ड्राइंग रूम में खट खजी वही आहे। खट खजी वही आहे छाकाणि त उन ते रातियुनि जो रातियूं लेटी चांहि जे कोप ऐं सिगरेट जे धुएं सां साथ निभाईंदे अदा नूर फ़िक्र ऐं फ़हम जे मंज़िलुनि जा सफ़र तय कंदो हो। हाणे अदा नूर रवानो थी वियो आहे त पोइ ड्राइंग रूम में खट जी कहिड़ी ज़रूरत आहे। जुमू 14 जून 2019 ईस्वी मुताबिक़ 10 शवाल मुकरम 1440 हिजरी ते मोहतरम नूर नबी घल्लू वल्द मोहम्मद आलम घल्लू अलमारूफ नूर घल्लू सुबुह जो 4:20 ते असां खां मोकिलाए वियो। साह जी डोर टुटी ऐं उहे सभु घण घुरा ख़ैर ख़्वाह पाठक बज़ाहिर दोस्त हिन जहान में पोइते रहिजी विया ऐं हिकु बाउसूल बावकार लेखक पंहिंजो फ़नी सफ़र पूरो करे रवानो थी वियो। हयातीअ लाइ कीअं आहे? उमिरि जे हिसाब सां हिन महिल जॾहिं शाम लथल आहे, अखियुनि में लथल धुंध थोरो थोरो परेशान कंदो रहे थो त ख़्यालु अचे थो त कड़ी मंझि कड़ो कीअं मिले थो, किथां इब्तिदा थिए थी ऐं किथे वञी इंतिहा जी दरी खुले थी। उन सॼे सफ़र में नागू जो पतो पवे थो न ई पोइ जी ख़बर मिले थी। बसि उहो बि शुक्र आहे त बशर्ते हयात ख़बर त पवे थी। 1978 ईस्वीअ में पहिरियों भेरो मिलिया हुआसीं। सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी शाख जो उरूज हो ऐं हिक खां हिकु लेखक उते अचण में सराही महसूसु कंदो हो। नूर घल्लू सां मुलाक़ात अहिड़ी थी जो बसि ॼण त जी जुड़ी कमु थी वियो। फ़िक्र मुआज़ जे सिलसिले में जकड़ियासीं त मुलाक़ातूं घटियूं पर वरी बि मोहबतुनि जा सिलसिला बरक़रार रहिया। यादि अचे थो त संदसि लतीफ़ आबाद वारे घर ते वञी बि कचहरी कबी हुई। वरी हिकु तवील अरसो माठी रही ऐं इतफ़ाक़ सां संदसि हेकिली न्याणी मुंहिंजी शागिर्दियाणी बणिजी वई। ज़िंदगीअ कर त उहा कुरतुलैन असांजे घर जी ऐनी बणिजी वई जॾहिं अदा ख़लील मरहूम जे ॿिए नंबर फ़र्ज़ंद अहमद अलीम पाशा सां संदसि निकाह थियो। हयातीअ खे कुझु ॿियो बि मंज़ूर हो जो मुंहिंजी न्याणी कशफ जो रिश्तो नूर जे फ़र्ज़ंद सादात सां थियो ऐं ईअं 1981 ईस्वीअ खां शुरू थियल उहो सफ़र डिसंबर 2017 ईस्वीअ में 36 सालनि जे ॿारनि खे मेड़े आयो। ऐनी जे रिश्ते ॾियण खां पोइ जॾहिं वेझड़ाइप माणींदे कचहरियूं वरी शुरू कयूं हुयूंसीं त चयो हुआईं यार वरी लिखण जो उत्साह जाॻियो आहे। मथां वरी कशफ जे संदसि घर अचण खां पोइ त हिन बेइंतिहा तेज़ीअ सां लिखणु शुरू कयो। संदसि कहाणी जो ॿियो मजमूओ मां ज़िंदह रहंदुसि ॾाढो मशहूरु थियो ऐं मथां हुन काविश गैलरी काविश मैगज़ीन हमसरी ऐं ॿियनि रिसालनि लाइ लिखणु शुरू कयो। हाणे संदसि ज़ोर फ्लैश कहाणियुनि ते हो ऐं उहा बि अजीब माजरा आहे जो 13 मई 2019 ईस्वीअ ते डायग्नोज़ थियण खां पहिरीं हिन पंहिंजे लिखियल फ्लैश कहाणियुनि ते मुश्तमिल किताब दर्द कयूं दाहूं खे बि तरतीब ॾेई छॾियो ऐं हिन जा फाइनल प्रूफ बि ॾिसी छॾिया हुआईं। नूर पंहिंजे स्वभाव में डेकोरम जो बेहद क़ाइल हो। हू बिना ॿुधाइण जे कंहिं वटि बि वञणु सुठो न सम्झंदो हो। रवायती हवाले सां हू हिकु बेबाक पंहिंजो चिटो मौक़िफ़ आॾो रखंदड़ ऐं मज़बूत फ़ैसिलनि जी क़ुवत ज़ाहिर कंदड़ वजूद हो। खेसि ज़माने खां घटि शिकायतूं हुयूं। पंहिंजे हाल ते बेहद ख़ुशि गुज़ारींदो हो। बसि इल्मी अदबी ॾझा खेसि परेशान कंदा हुआ। मुंहिंजे ज़ाती ख़्याल में हू धरतीअ सां वाॻापियल अदीब हो। खेसि अदब सां शिदत सां मुहबत हुई। उन करे हू सिंधी अदबी संगत जे मामलनि ते ॿारनि वांगुरु परेशान थींदो हो। हिन ऋण जे सफ़र में हिन फ़क़ीर बि 44 सुवाल गुज़ारिया आहिनि। मूं अनेक भेरा खेसि रोकियो हूंदो त यार हिन पिण में पेर न धर, पर हू न मुड़ंदो हो ऐं नतीजे में संदसि सीने ते भार वधी वेंदो हो। हिकु मज़बूत किरदार वारे शख़्स खे मां उन महिल बेचैन ॾिसंदो हुउसि ऐं उहा बेचैनी संदसि अख़्तियार में न हूंदी हुई। हू पाण बि उहिदेदार रहियो हो। घणो करे ईअं बि थियो त ट्रैकिड़ीअ लाइ ठहंदड़ टीम में हिन जो नालो ज़रूरु ईंदो हो, जंहिंजो अचणु असां ख़ानदान वारनि खे परेशान कंदो हो। नूर सांदा महिनत में एतबार रखंदड़ हो, जेतोणीकि विच में वक़फ़ो बि ईंदो हो त बि संदसि इल्मी अदबी किरत लाॻीतो सफ़र कंदी हुई। 1 जनवरी 1949 ईस्वीअ ते दादूअ में ॼायल नूर नबी
BSc BEd ऐं MA कई हुई ऐं तालीम खाते में नौकरी करे एजुकेशन ऑफिसर जी हैसियत सां 2008 ईस्वीअ में रिटायर कयो हुअईं। इल्मु अदब जे मैदान में 1973 ईस्वीअ खां शाइरी कहाणीकारी ऐं ड्रामा निगारी सां इब्तिदा कई हुई। 1981 ईस्वीअ में संदसि कहाणियुनि जो पहिरियों गुटको टुटल शीशा ऐं आङुरियूं साम्हूं आयो हो, जंहिं कहाणी खेत्र में ॾाढी मञता माणी हुई। 1984 ईस्वीअ में हिन रूसी लेखक चंगेज़ आरमातोफ जो नाविल जमीला तर्जुमो कयो हो। 2002 ईस्वीअ में हिन सिंधी ज़ुबान में रांदियुनि जे हवाले सां पहिरियों किताबु वॉलीबॉल खां शूटिंग बॉल ताईं शाया कयो। 2011 ईस्वीअ में हिन जग मशहूरु चित्रकार फताह हाली पोटो साहिबु ॾांहुं लिखियलु दोस्तनि जे ख़तनि जी सहेड़ प्यारा फताह तरतीब ॾेई शाया कयो। 2013 ईस्वीअ में कासिम फ़ानी जी आत्मकथा पिरीअ जा पाड़ा तरतीब ॾेई शाया कयईं। 2016 ईस्वीअ में संदसि कहाणियुनि जो ॿियो मजमूओ मां ज़िंदह रहंदुसि शाया थियो। तंहिंखां सवाइ हिन फिल्म ऐं शोबिज़ जे हवाले सां स्टार यार नाले रिसाले जो इजरा बि कयो, जंहिंजो पहिरियों शुमारो 1999 ईस्वीअ में आयो हो। अदानूर खे पंहिंजे लिखण जे अमल सां बेहदि प्यारु हूंदो हो ऐं उन करे ई हू रातियुनि जूं रातियूं बि जाॻंदो हो। हिन ड्राइंग रूम में हिकु पलंग अलॻि लॻाराए छॾियो। राति वॻड़े या ॾींहं जे कंहिं साइत में हू कंहिंजो बि आरामु ख़राबु करणु न घुरंदो हो। खेसि चांहि ठाहिण ते मुल्को बसि हिकदमि चांहि जो अधड़ ठही वेंदो ऐं ख़्यालु कोप मां निकिरंदड़ सुगंध खे भाकुर में भरे कागज़नि ते लही ईंदा हुआ। संदसि तहरीर वाज़े ऐं काटा पीटीअ खां ख़ाली हूंदी हुई। हू घणो करे त फेर लिखंदो हो। जे संदसि लिखियल कहाणियुनि ऐं ड्रामनि में किरदारनि ते निगाह विझिजे त उहे किरदार आम हयातीअ जे हर रुख खे हर उन तरीक़े सां ज़ाहिर कनि था जीअं ज़िंदगी ज़ाहिर कराईंदी आहे, भले उहो संदसि लिखियल नाटक हुजे या कहाणी। तंज़ो मज़ाज जो हल्को टच ऐं ज़िंदगीअ जी गहराईअ मां भरियल को ॾोल पढ़ंदड़ खे ज़रूरु पंहिंजो वज़न महसूसु कराए थो। मई जे 13 तारीख़ ते ओचितो खेसि फिफड़नि जो कैंसर डायग्नोस थियो। बेहदि मनादत सां हिन सभिनी रिपोर्टुनि खे ॾिठो, डॉक्टरनि सां ॻाल्हायो ऐं मूंखे चयाईं, बसि तूं आहीं न, तोखे ई ख़बर हुअणु घुरिजे। सिर्फ़ु साद कशफ पाशा ऐं मां संदसि बीमारीअ जी शिदत खां वाक़िफ़ हुआसीं। हदत उहा हुई जो बाक़ी कंहिं बि घर वारे खे का बि ख़बर न हुई। खेसि पाण ते ज़ब्त हो, माठ करे इस्पतालुनि जा चकर लॻाईंदा हुआसीं। घर वारनि खे बि मई जे आख़िरी हफ़्ते में ख़बर पई। तेसीं ताईं हैदराबाद ऐं कराचीअ जे वॾियुनि इस्पतालुनि जा चकर लॻी चुका हुआ। 13 जून ते ब्लड प्रेशर वधण करे खेसि इस्पताल वठी वियोसि। ICU में राति जो 7 बजे झेड़ो करे मोटी आयो हो, पर अजल खेसि सुबुह जो 4 वॻे खां पोइ भाकुर में भरणो हो ऐं हू माठ मीठ में रवानो थी वियो। हिकु बेहदि ख़तरनाक बीमारी हूंदे बि इन कॾहिं बि का मायूसीअ जी ॻाल्हि न कई। बसि माठ हूंदो या इलाज बाबति गुफ़्तगू कंदो हो। उहो आम ज़िंदगीअ में बि घटि ॻाल्हायो हो, सो उहो सभु असां लाइ आम हो। हिकु डॉक्टर जे हैसियत सां मूंखे हैरत थींदी हुई त माण्हू त रुॻो मथे जे सूरत आसमान मथे ते खणंदा आहिनि, हिन जो सब्र कमाल आहे। बसि दर्द वधे थो त संदसि अखियुनि जी चमक गहरी थी वञे थी। मां संदसि इल्मी अदबी कथकाट बाबति घणो लिखणु नथो घुरां, छाकाणि त सभु सम्झंदा त मां शायदि अज़ाज़त थो निभायां। पर उहे सभु जन 80 जे ॾहाके में PTV ॾिठी हूंदी, से केयर शौकत, रज़ा अकबर, फारूक सोलंगी ऐं नूर घालूअ जे ड्रामनि खे कीअं विसारे सघनि था। नूर ड्रामा निगारी, शाइरी, सहेड़ ऐं कहाणीकारीअ में हिकु डिघो अरसो कमु कयो आहे, जंहिंजी कथ अव्हां जी सोच पाण करे सघे थी। हुसैनाबाद जे नागोशा कब्रिस्तान में ॾेटल अदानूर पंहिंजी खट ख़ाली करे वियो आहे। हाणे अहिड़ा संजीदा कहाणीकार शायदि पैदा न थियनि जिन खे पंहिंजे लिखण जी ओन हुजे, जिन खे संगत जे उरूज जी ख़ुशी ऐं ज़वाल जी ॻणती हुजे, जेके ॻंढे ॼाणंदा हुजनि ऐं जेके छिनण मूर न सिखिया हुजनि। मालिक महिरबान जल शानहू संदसि दर्जात बुलंद करे ऐं खेसि बहितर खां बहितर जाइ सां नवाज़े। आमीन। छपियल काविश दुनिया 23 जून 2019 ईस्वी। फिल्मी हिदायतकार साईं हयात अली शाह बुखारी, हटड़ीअ जो गुलाब। मां 35 mm हुन ताईं न पहुचाए सघियुसि। अलाए केतिरा भाइरा दिलि मन हणंदा हुआसीं, 20,000 ख़र्चु ईंदा, न
15 में कमु थी वेंदो। ईंदा किथां? बसि इजो हिकु वीसी थो रखां, ॾिसां थो उन मां कुझु निकिरी अचे त उहो थो अव्हांखे ॾियां। हथ था करे वठूं। पल पोपट पल जुगनू हूंदा हुआ, खिलंदा हुआसीं त स्टूडियो गूंजी उथंदो। संदसि खिल बेहदि सादी ऐं सची हूंदी हुई। हुन हयातीअ में का लाग लपट त रखी ई कान। साईं हयात अली शाह बुखारी जहिड़ो हो तहिड़ो ई रहियो ऐं तहिड़ो ई रुख़्सत थी वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शाम जो पंहिंजे पब्लिकेशन हाउस में कमु कंदे मूं नंढड़े राज़ लगारीअ खां पुछियो हो, केसीं ताईं पहुतो आहीं? सिर्फ़ु 38 ताईं साईं। हुन हिकदमि वरंदी ॾिनी हुई। सॼो अक्स अखियुनि में तरी आयो हो। शाह साहब खे ओचितो संदसि किताब हथनि में मिलंदो त केतिरो न ख़ुशि थींदो, केॾो न सरप्राइज़्ड थींदो। 35 mm जे स्क्रीन तहरीर खे ॾिसंदे अजीब सराई महसूसु कई हुअमि, जेका सिर्फ़ु 40 मिंटनि में अलम में मटिजी वई। छो जो जिब्रान ज़ेब जो फेसबुक स्टेटस ॾिठुमि, जंहिंमें शाह साहब जी वफ़ात जी ख़बर आयल हुई। पंहिंजे आम रवाजी तबियत जियां हू हिते बि सरप्राइज़ ॾेई वियो हो। सरप्राइज़ड मां थियो हुउसि ऐं हुन जा वॾा वॾा टहक महसूसु कया हुअमि। अजीब वक़्तु गुज़ारियो। लॻभॻि 40 साल जेतोणीकि मुख़्तलिफ़ अख़बारुनि में कमु कंदा हुआसीं, पर अलाए कीअं जुड़त थी वई। मालिक मिलाए त को बहानो घुरिजे थो छा। मथां वरी रेडियो ते गॾु प्रोग्राम करण जी सहायता नसीब थी। असीं 3 दोस्त सुबुह महिराण में गॾु हूंदा हुआसीं। एजाज़ मेमन ड्यूटी ऑफिसर हूंदो, मां प्रोग्राम जो कंपेयर ऐं साईं कंहिं न कंहिं सिलसिले जो रावी हूंदो। मथां वरी हुन पंहिंजे मथां हिकु इज़ाफ़ी ज़िम्मेवारी उहा बि खई हुई त सुबुह साण रेडियो ईंदे पठाण जे होटल तां अंडा पराठा जो नाश्तो वठियो ईंदो, जेको असां टिनी बल्कि ॿिन्ही स्टाफ लाइ बि काफ़ी हूंदो। वक़्तु पूरब छोट ते हलंदो, हिक ॿिए जो अहवाल ओरींदा हुआसीं, जो बसि उहो ख़्यालु अची वियो त छो न संदसि हयातीअ जे तजुर्बनि खे सहेड़िजे ऐं किताब तरतीब ॾिजे। नालो 35 mm मूं रखियो, जेको हुन दिलि सां क़बूलु कयो ऐं स्क्रिप्ट मुंहिंजे हवाले कयईं। मथां वरी संदसि हयातीअ जी ॿी अहम ॻाल्हि संदसि जग मशहूरु अदाकार महबूब आलम सां साथ हो, जेको वाक़ई यकजान दो कालब मिसल हुयो। हू घणो करे त गॾु हूंदा हुआ ऐं जे पेशे जे हवाले सां अलॻि बि थींदा हुआ त हिजर जो हिकु हिकु लम्हो ख़तनि में रक़म थींदो हुयो, जेके बाक़ाइदगीअ सां लिखिया पढ़िया ऐं वर्णाया वेंदा हुआ। महबूब आलम घणो करे ख़त जी पुॼाणीअ में महबूब बुखारी लिखंदो हो ऐं हू वाक़ई बि या उमिरि महबूब बुखारी हुया। शाह साहब पंहिंजी सॼी हयातीअ जी उहा मूड़ी मुंहिंजे ऐं फ़कीर मोहम्मद ढोल जे हवाले कई। असां उनखे कंपोज़ करणु शुरू कयो, कंपोज़ करे मुकमिल कयो। मथां वरी अहम माली मामलनि वारो इशू अची बीठो ऐं ॻाल्हि उते ई रहिजी वई। उहो बि शुकुर थियो जो मां उहा डमी कढाए वरिती हुई, छाकाणि जो बेतरतीब बाब मिलिया हुआ, जिन खे साईं ऐं असां तरतीब ॾिनो हो। टाइटल ते डायरेक्टर जी कुर्सीअ जो अक्स ॾिनो हुयोसीं, जेको खेसि बेहदि पसंदि आयो। मुर्की चयो हुयईं, अहिड़ीअ ते कॾहिं वेठुसि कोन, पर वेहबो ज़रूरु। ओचितो कंप्यूटर में वायरस जे करे सभु कुझु ख़तमु थी वियो। साह खे मुंझ वराए वरितो जो डमी हथ बि न पे आई। सांदा 3 साल ॻोल्हण खां पोइ ओचितो गुज़िरियल महीने मिली त उनखे हिकदमि ई कंपोज़ करण लाइ ॾेई असां ॿिन्ही भाइरनि, मूं ऐं फ़कीर, उहो सोचियो हो त सभु कमु लेट करे उहो किताबु छपराए सिधो वटसि हलंदासीं। किसो मुख़्तसिर थी वियो, सफ़र हाणे डिघो थी वियो आहे। यगानो इंसान हुयो शाह साहब, जंहिंखे कुदरत अजीब नवाज़ियो हो। फिल्म इंडस्ट्रीअ जे विच में पहुची पंहिंजो धाको ॼमाइण का मामूली ॻाल्हि न हुई। थोरो संदसि हयातीअ जे मुख़्तसिर अहवाल खे बि ॾिसो। पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआति रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ड्रामा निगारीअ खां कयईं ऐं आला दर्जे जा ड्रामा, फीचर ऐं गीतनि भरियूं कहाणियूं लिखियईं। 1968 ईस्वीअ में सिंधी फिल्मुनि जे ॿिए दौर में बुखारी साहब फिल्मी दुनिया में पेर रखियो ऐं कहाणीकारीअ सां गॾोगॾु हिदायतकारीअ में बि पाण मल्हाइण लॻो। AQ पीरज़ादा, एसवाई अहमद ऐं AH सिद्दीकी जहिड़नि हिदायतकारनि वटि कमु सिखियो ऐं सभ खां पहिरीं महबूब मिठा में असिस्टेंट डायरेक्टर तौरु कमु कयईं। तंहिंखां पोइ प्यार तां सदके, जीजल मां, रत जी रांदि ऐं रत जा रिश्ता बि असिस्ट कयईं। जीजल मां जी कहाणी बि हुन लिखी ऐं रत जी रांदि में विलन जो किरदारु बि अदा कयईं।
उन ई अरसे में संदसि मुलाक़ात इनायत हुसैन भट्टीअ सां थी, जंहिंजे चवण ते हू वधीक कमु करण लाइ लाहौर वञी पहुतो। दिलदार सजण ऐं ग़रीबनि जो यार नाले ॿिनि सिंधी फिल्मुनि जूं कहाणियूं लिखियाई, पर कमु कागज़ी कारवाइनि खां अॻिते न वधियो। लाहौर में ई हिन पोती ऐं पग ठाहे, जेका पंजाब में ठहंदड़ पहिरीं सिंधी फिल्म हुई, उते ई हिन दोगला जी बि हिदायतकारी कई। हिन ॿिनि सिंधी फिल्मुनि सिंधुअ जो कसम ऐं दोनाली ठाहिण जूं तयारियूं शुरू कयूं, पर उन्हनि खे मुकमल करे न सघियो। हिन सॼी उमिरि रेडियो, टेलीविज़न, फिल्म ऐं अख़बार सां पंहिंजो तालुक़ु जोड़े रखियो। शाह साहब सॼी उमिरि महिनत में गुज़ारी, सादगी कमाल जी हुयसि। टेलीविज़न ते सिंधी फिल्म संसार जी रिकॉर्डिंग में सभ खां सादो वजूद, लिबास खां वठी गुफ़्तगूअ ताईं साईं ई हूंदो हो। हिन कॾहिं बि उहा सोच न रखी त ज़िंदगी कहिड़ो उरूज ऐं ज़वाल ॾिसंदी रही आहे। हू हर हाल में ख़ुशि रहंदो हो ऐं संदसि कोशिशि हूंदी हुई त रिज़्क़ हिलाल जे उसूल में बसि घटि खां घटि ॾुखियायूं पेश अचनि। अख़बार जे बेंच ते हाणे को ॿियो अची वेहंदो, माइक्रोफोन ईअं ई पियो नवां आवाज़ झटींदो, स्टार्ट साउंड जो आवाज़ु पियो हलंदो, पर हयात अली शाह जो आवाज़ु माठि थी चुको आहे। हटड़ीअ जो गुलाब सूमर 2 नवंबर 2020 ईस्वीअ मुताबिक़ 15 रबीउल अव्वल 1442 हिजरीअ ते पंहिंजे मिटीअ में वञी ख़ुशबू वखेरणु लॻो आहे। हिक भेरे उदासीअ विचां ज़िक्र कयो आई, सॼी उमिरि गॾु रहियासीं। महबूब आलम वफ़ात कई त भाभीअ ॼाण बि न कयो। संदसि क़बर ते बि अलाए केतिरे वक़्त खां पोइ पहुतो हुउसि। यार खे कुल्हो बि ॾेई न सघियुसि। वक़्तु अजीब आहे, सिटूं कननि में ॿुरी रहियूं आहिनि। जंहिं महिल ख़बर पई तंहिं महिल ताईं हू आसूदाए ख़ाक बि थी चुको हो। असांजो साथ महमूद बुखारी त न हो, पर अंदर में उजड़ियल संदसि मुहबत जो बुनियाद बि को हल्को सल्को त नाहे। पंहिंजे पोरीअ जी ख़बर रखंदड़ ऐं पंहिंजे वजूद में सभु अहसास समाईंदड़ साईं हयात शाह बुखारी पंहिंजो सफ़र मुकमल करे वियो ऐं गुलाबनि जे भर में हिकु गुलाब बणिजी वियो आहे। धणी खेसि ख़ुशबूअनि सां नवाज़े, शाल संदसि मरकज़ महकंदो रहे। सिंधी फिल्मूं नथियूं ठहनि ऐं शायदि ठहंदियूं बि कोन, पर जे अहिड़ो कुझु थियो त डायरेक्टर जे कुर्सीअ खे पंहिंजो यगानो दोस्त सदाईं यादि रहंदो, जेको मथसि वेठो त न, पर पंहिंजे पोरीअ सां संदसि क़द वधाए वियो। छपियल कावश दुनिया।